Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. फील्ड मार्शल आसिम मुनीर सां चीन जे परॾे वज़ीर वांग यी जी मुलाक़ात। ISPR मूजिबि मुलाक़ात दौरान ख़िते में अमुन, इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ खे हथी ॾियण जे अज़म जो इज़हार कयो वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर चीन जे मुस्तक़िल हिमायत ते थोरा मञिया। चीनी परॾे वज़ीर पाकिस्तान जे तरक़ी ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ लाइ हिमायत जारी रखण जो अज़म वरजायो। ISPR मूजिबि मुलाक़ात में इलाइक़ाई ऐं आलमी फोरम्स ते राब्ता वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। मुलाक़ात में दहशतगर्दीअ ख़िलाफ़ क़दमनि ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। चीन जो परॾेही वज़ीर वांग यी 2 ॾींहंनि जो सरकारी दौरो मुकमल करे वापसि रवानो थी वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चीनी परॾेही वज़ीर खे अलविदा कयो। चीनी परॾेही वज़ीर 2 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते पाकिस्तान आयो हो। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर सां धारदार गॾिजाणियूं कयूं। चीनी परॾेही वज़ीर वांग यी जी नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं कयूं। लाहौर पुलिस अलीमा ख़ान जे पुट शारेज़ खे गिरफ़्तार करण जी तस्दीक़ करे छॾी। DIG इन्वेस्टिगेशन सैयद ज़ीशान रज़ा चयो आहे त शारेज़ खे 9 मई जे केसिस में गिरफ़्तार कयो वियो आहे। अॼु खेसि अदालत आॾो पेश कयो वेंदो। रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस माण्हू रिआयत जे मुस्तहिक़ न आहिनि। हिकु ॾींहुं अॻु PTI बानी जी भेण अलीमा ख़ान दावा कई हुई त बुट ॿधल 4 हथियारबंद संदसि पुट खे घर मां अगवा करे विया आहिनि। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनाउल्ला अलीमा ख़ान जे पुट जी गिरफ़्तारीअ जी तरदीद कई हुई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो रुझान बरक़रार। तारीख़ में पहिरियों भेरो 100 इंडेक्स 1.5 लख पॉइंट्स जी हद पार करे वरिती। कारोबार शुरू थींदे ई 1042 पॉइंट्स जी वाध ॾिठी वई। 100 इंडेक्स 1,50,278 पॉइंट्स ते पहुची वियो। गुज़िरियल ॾींहुं 100 इंडेक्स 1,49,235 पॉइंट्स ते बंदि थी हुई। सिंध में बरसाति जो सिलसिलो 27 अगस्त ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते आगाही करे छॾी। कराचीअ में अॼु हल्की बरसाति जो इम्कान। कराचीअ में अॼु 2 ॾींहंनि जी मोकल बैदि तालीमी इदारा खुली विया। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराचीअ में मॉनसून सिस्टम कमज़ोर थी वियो आहे। अॼु हैदराबाद, जामशोरो, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार ऐं उमरकोट में गजगोड़ सां बरसाति जो इम्कान आहे। ठट्टो, सिजावल, बदीन ऐं थरपारकर में तेज़ बरसाति जी आगाही। मटियारी, मीरपुर ख़ास ऐं सांगड़ ज़िलनि में गजगोड़ सां बरसाति जो इम्कान ज़ाहिर। गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। सखर बैराज वटि नंढी ॿोॾ डिक्लेयर। कोटड़ी बैराज वटि पाणी जे वहकरनि में वाध थी वई। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरो दरिया जे बंदनि जी निगरानी करण जी हिदायत करे छॾी। कराची जे इलाइक़े सदर में ऐं मेजना रोड ते फटाकनि जे गोदाम में धमाके बैदि इमारत खे बाहि लॻण सबबि फोत थी वियलनि जो अंगु वधी 5 थी वियो। पुलिस मूजिबि अॼु वधीक हिकु शख़्स शहज़ाद पुट मजीद जो मलबे मां लाश मिलियो। वाक़िए जो केस सरकार जी फ़रियाद ते पिरेडी थाणे ते दाख़िल। गोदाम मालिक हनीफ़ ऐं मोहम्मद अयूब जवाबदार नामज़द। हिकु ॾींहुं अॻु फटाकनि जे गोदाम में ज़ोरदार धमाके बैदि बाहि लॻी वई हुई। वाक़िए में 33 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि खे जिनाह ऐं सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। ऐं पंजगोर खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर कोच सां हादिसो। 9 ॼणा फोत, 15 खां वधीक ज़ख़्मी। ओथल वारे इलाइक़े में मुसाफ़िर कोच ऐं 2 पिकअप गाॾियुनि में टकर थी पियो। फोतियुनि में हिकु पुलिस एहलकार बि शामिल। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फोतियुनि में शकूर अहमद, शकील अहमद, अब्दुल गफ़ूर, मोहम्मद अली, मोहम्मद हनीफ़, उमीद अली, मोहम्मद सईद, यूनिस, अब्दुल्ला, मोहम्मद अनस ऐं ॿिया शामिल।